नाज़रीन, अॻूणे वज़ीर आला सिंध सैयद काइम अली शाह ऐं सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राऊ ॻोठ अहदी खान राजपर जी मौजूद शख़्सियत पीपी अॻवान रेस अली नवाज़ राजपर जी वफ़ात ते संदसि वारसनि सां तज़ियत जो इज़हार कयो आहे। पीपल्स पार्टी जे अॻूणे वज़ीर आला सैयद काइम अली शाह ऐं सूबाई वज़ीर इस्माइल राऊ कोडे जी राजपर हाउस पहुची राजपर बिरादरी जे मौजूद शख़्सियत रेस मोहब्बत खान राजपर, यूसी टालपुर वॾा जे चेयरमैन रेस उकाब खान राजपर, शाहनवाज़ राजपर सां तज़ियत जो इज़हार कयो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह ऐं सूबाई वज़ीर इस्माइल राऊ चयो त अली नवाज़ राजपर पीपल्स पार्टी जो सचो वर्कर हुयो, संदसि ॾिनल क़ुर्बानियुनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हिननि चयो त अली नवाज़ राजपर अमर ज़िया जे दौर में जेल जूं सख़्तियूं बि पीपल्स पार्टी खां जुदा न करे सघियूं। आख़िर में मरहूम अली नवाज़ राजपर जी मग़फ़रत जे लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं।